सकरण शहर में गैस की हथरादू लोड शेडिंग और घट प्रेशर खिलाफ जसकम तालका सकरण की अगवाणी में सिविल सोसाइटी पारा हथन में तवा दांगियों चुल्हा और थाव खड़ी सुई गैस ऑफिस सकरण आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कियो और इंतज़ामिया खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। इन मौके ते जसकम अगवाणन मसूद शाह, बरकत जलबाणी, मोरडियो मीरबर और सकरण अलायंस आफ्ताब चांडियो, SUP जे अयूब खोसो, अली सूमरो और बियन अलग अलग ॻाल्हाईंदे चयो त सकरण शहर में गैस की हथरादू लोड शेडिंग कई वई है और घट प्रेशर ॾिनो पियो वञे, जंहिंजे सबबु सुबुह के वक्त ॿारड़ा सही टाइम ते स्कूल में नथा वञी सघनि ऐं जॾहिं त औरतुनि खे रध पचाव में तकलीफ़ थी रही है। हिननि चयो त कुछ इलाइक़नि में गैस मुकम्मल बंदि है। असां ॿीहर काठियूं ॿारण तरफ़ पुराने दौर में वञी रहिया आहियूं। एहतजाज दौरान सकरण गैस ऑफिस के मैनेजर मोहम्मद जुम्मन मोरो जो एहतजाज कंदड़ सां ॻाल्हियूं कयूं ऐं खेनि यकीन ॾियारियो त घट प्रेशर जो मसलो हल कयो वेंदो ऐं जिन इलाइक़नि में गैस नथी पहुचे उते लाइनूं चेक करे वेंदो ऐं असां तव्हांखे यकीन था ॾियारियूं त प्रेशर जे मसइले ऐं गैस न पहुचण वारे मसइले खे हल कयो वेंदो।